दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी उम्मीद है तव्हीं सब ठीक हूंदा। अज ईद जो टियों ॾींहुं आहे। तव्हां यूट्यूब जे दोस्तनि सां ॻाल्हि जो वंड न रखियोसीं, इन करे मुसलमाननि जी ईद ऐं गुनहगारनि जी ईद जन कुर्बानियूं करे पंहिंजा गुनाह बख़्शराया आहिनि। पर हीअ वॾी ॻाल्हि आहे जो गुनाह इंसाननि कया आहिनि, कुर्बानी जानवरनि ॾिनी आहे। उहे छेला ॿकर उठ कुर्बानी क़बूल आहे उन्हनि जी। पर ईद मुबारक उन्हनि माण्हुनि खे मुंहिंजी दिलि कॾे थी न ॾिजे जन करप्शन करे पैसा गॾु करे ढोर वठी कुर्बानी कई आहे, जन मौसूम ॿारनि सां ज़नाऊं करे अलाए केॾा वॾा गुनाह करे वरी जानवर कुर्बान करे गुनाह माफ़ु कराया आहिनि। असां वटि त कुते चक जी सुई बि डॉक्टर खपाईंदड़ भली ॿकरी वठी या छेलो वठी कुर्बानी कंदो आहे। कंहिंखे ॾियूं मुज़ाउनि जूं मुबारकूं ऐं कंहिंखे ॾियूं ईद जूं मुबारकूं। इन करे तव्हां सभिनी खे ईद जूं मुबारकूं ॾियनि। ज़ुल्म जबर बर्बरियत हूंदी समाज में आहे, पर पोइ बि जेका ख़ुशी आहे पंज चार पल आहिनि इन्हनि में जेके गुज़रिया आहिनि या जेके तव्हां सां गुज़रनि था उन में तव्हांखे मुबारकूं हुजनि। अॼु टियों ॾींहुं आहे ईद जूं बि, गीद जूं बि ऐं ईद जे 3 ॾींहं जूं बि। उन्हनि सभिनी खे बाक़ी ईद मुबारकूं आहे नथा ॾेई सघूं जेके फ्रिजूं गोश्तूं भरे रखियूं अथनि ऐं पाड़े वारनि खे नथा ॾियनि। सो उन्हनि खे बि हुजनि ईद मुबारकूं सभिनी खे। हिकिड़ो मुंहिंजो संगती हो, उहो चवंदो त सोच भली रखूं। सो सोच भली रखण सां कमु नथो ठहे, जेकॾहिं ठहे बि थो त बि न जहिड़ो। इन ते हिकिड़ो मूंखे लतीफ़ो यादि हो अॼु न। हमरा हिकिड़ो स्पीड में जदीद दौर आहे, टेक्नोलॉजी मोबाइलनि ते हर शइ माण्हू घर वेठो आहे, पिज़्ज़ा घुराए वरिता, फलाणी शइ मैसेज कर, दुनिया तकड़ी थी वई आहे, सफ़ा हर शइ दुनिया ॻंढी पई आहे। हमरा हिकिड़ो गॾु हकायो पियो वियो पर स्लो पियो वियो आहे। गॾु हथ मुस हमरा पुछियो गॾु तेज़ छो थो हले? यार अलाए छो नथो हले। मिर्च ॻाढ़ा एतिरी गंढ खणी उछले हिन जे गॾ खे पुछ मत करे चूंडी ॾे तकिड़ो हलंदो। चूंडी न त गॾ स्पीड वठी वियो त पाण खे बि ॿी चूंडी ॾिनई त गॾ सां गॾु पोइ हले। जॾहिं गॾ सां गॾु भॻो पियो वञे त हमरा पोयों पुछियो त ॾे हवाल काका गॾ सां गॾु भॻो थो वञे त ॻंढ उछले। हमरा खे चई हितां पाण खे पोयों चूंडी ॾे, पोइ भॼंदे मूंखां हवाल वठ त मां छाकाणि भॻो थो वञा। सो दुनिया तेज़ आहे ऐं उहा तेज़ हले पई, पर इन तेज़ दुनिया सां गॾु सिंध जे अंदरूनी जेके हे इलाइक़ा आहिनि असांजा, उन्हनि में सची यादि ईद जी ख़ुशी खां वधीक हिते जे माण्हुनि खे पाणी जो खोट जो ॾुखु आहे। अॼु जुलाई जी 25 तारीख़ ज़रायत जो इलाइक़ो आहे, सारिन केनाल ई रहे चांवरनि जो आहे, उन ते पाणी कोन्हे। हारी खे रुगो ईद खां वधीक ॻणती आहे। जेको मां 12 महीना वार ठहिराया आहिनि, ईद कई आहे कर्ज़ु खणी, हे जेको बीमारी बड़ी आहे सभु असां वटि 12 महीननि जो हारी रखत ते खणंदो आहे। उन इलाइक़े जे डॉक्टरनि खां हजमनि खां तेल साबुण भाण अटो इहो सभु त ॿार खणी सॼो हिसाबु चढ़ाईंदुसि। हाणे उनखे जुलाई 6 तारीख़ पाणी कोन्हे को। जेकॾहिं जो माना अगस्त जे 10 ताईं पाणी नथो अचे, माना पाणी में मुरादे पोखाई नथी थिए सारी जी, त पोइ सारी अन्न न कंदी आहे, माना 4 आना अन्न कंदी, 12 आना मरी वेंदुसि। इन करे दरिया जा मालिक असीं आहियूं। पंजाब में हींअर सारियूं निसरियूं बीठियूं आहिनि, असां वटि सारी माना राइस केनाल जेको केनाल ई चांवरनि जो आहे उन ते पाणी कोन्हे। सो इहे हारियुनि जा हाल आहिनि, मज़दूरनि जा इहे हाल आहिनि। त अॼु वरी ऐलान ताज़ो सिंध हुकूमत कयो आहे त लॉकडाउन था आणूं, तालीमी इदारा बि बंदि हूंदा, दरगाहूं बि बंदि हूंदियूं, इज्तिमा वारियूं जॻहियूं बि। पाण कश्मीर में एतिजाज कनि था, उते करोना कोन्हे। ईदनि में हज़ारे माण्हू ईद नमाज़ गॾिजी पढ़ंदा, उते करोना कोन्हे। करोना आई तालीमी इदारनि में। सची इहा त जॾहिं तालीम माना तव्हां तालीम इंसान जी 3 खां चयो वेंदो न असां वटि, पर तालीम ई खसियो। मां हिकिड़ो स्टेटस कल्ह बि रखियो हो इन ते, त जेकॾहिं 1 साल वधीक अञा तालीमी इदारा सिंध जा बंदि थिया त पाण वारी सॼी पोई पीढ़ी पीपल्स पार्टी में शामिलु हूंदी। पढ़िया लिखिया न हूंदा, जाइल हूंदा त ईअं ई कंदा न। सो इन करे सभु जाइल कोन्हनि पीपल्स पार्टी में, पर चवण जो मतिलबु इहो आहे त जेका हेठी ख़ल्क़ आहे उहा ईअं ई हूंदी न। सो तालीमी इदारनि जी इहा सूरत हाल आहे, हारियुनि जी इहा आहे, बीमारियुनि माना गर्मियूं उहे जो वण कोन्हे को, लोड शेडिंग वारनि खे सलाम आहे। 24 कलाकनि में कलाक बिजली ॾींदा आहिनि असांजी एरिया में। उन कलाक में असां बि फ़ोन फुल करे वराए वरी वापदारनि खे घरु ॾींदा आहियूं। सूरत हाल इहा आहे। इलाइक़ो असांजो एॾो ख़ुशहाल आहे, सची आहे। हिते गैस निकिरंदो आहे असांखां 36 किलोमीटर परे, असां ताईं गैस कोन्हे को। सो सूर सभिनि खां घणा ईद जूं तव्हांखे मुबारकूं हुजनि। जिते बि आहियो, जहिड़े बि रंग में आहियो, जीअं बि आहियो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हिकु लतीफ़ो अञा आख़िरी लतीफ़ो ॿुधायूं। तो हमरा बोतल इहो पीती त मुंहं ते अचे वेठा त मख, हीअं करे मख खे तड़ियईं त वरी फिरी वेठा, वरी ॿीहर तड़ियईं त वरी फिरी वेठा। त हमरा हीअं करे ॾिठुसि, चई ॾिसे छा तो मिठायूं, मख मिठाण ते वेहंदी आहे। त हुन ॾिसी चुसि इहा सही ॻाल्हि आहे, पर मख त गंद ते बि वेहंदी आहे। हुनखे चई इहा बि ॻाल्हि सही आहे त मख गंद ते वेहंदी आहे, पर घटि में घटि माण्हूअ जी सोच त गंदी न हुजे न। तूं ईअं सोचे चओ थो। हक़ मौजूद GSM।